अस्सलाम वालेकुम याली मदद माया तव्हांजो पंहिंजो मोलाई इमरान अली चांड ऑनलाइन थिया आहियूं ऐं ही मुंहिंजो ईअं सम्झो त पंहिंजो पेज आहे। हिन जा एडमिन आहिनि असांजा फिदा हुसैन बरोई साहब परदेसी सऊदी वारो के बरोई साहब ऐं मुंहिंजे नए एल्बम जी कुछ मसरूफ़ातुनि जे करे ज़माने जा मसला मसाइल जे करे मुंहिंजो एल्बम रहिजी वियो। हाणे एल्बम जी रिकॉर्डिंग हले थी। गीत जे तव्हांखे रिकॉर्ड कराइणो आहे, एल्बम में नालो ॼाणाइणो हुजे या गीत रिकॉर्ड कराइणो हुजे त तव्हां स्क्रीन जो नंबर जेको हूंदो 030034114942 ते राब्तो कयो। मुंहिंजो नंबर आहे 030034114942। जे तव्हांखे गीत रिकॉर्ड करणो हुजे दुबई वारनि खे, सऊदी अरब वारनि खे, पाकिस्तान वारनि खे। ऐं हीउ एल्बम जेको मुंहिंजो अचे पियो हीउ फ्रेश एल्बम पियो अचे। पोइ हिन में हिकिड़ो मुंहिंजो गानो रिलीज़ थियो अथव, मुंहिंजे मौत जी ख़बर फुलायो ॾिसां मुंहिंजे लाइ रोए थो या न बेवफ़ा, माण्हुनि जो अचवण हू तुंहिंजो नाहे सजण, परायो आहे या मुंहिंजो आहे सजण, मुंहिंजे दिलि पर खे आज़मायो ॾिसां मुंहिंजे लाइ रोए थो या न बेवफ़ा। हीउ मुंहिंजो एल्बम नए एल्बम जो गानो आहे जेकी शाइरी मुमताज़ मौलवी जी रिलीज़ थी वियो आहे। छो जो काफ़ी दोस्त असांखे ॾिसनि पिया, काफ़ी नाला मां कंहिं बि दोस्तनि जा न पढ़ी सघियो जा माज़रत खो आहियां। छो जो कैमरा पोइ पई हले, असांजो भाउ सतार चाढ़ियो लाइव असांजी हलाए रहियो आहे। इंशाल्लाह एल्बम में सिलेक्शन जे हवाले सां, म्यूज़िक जे हवाले सां काफ़ी असां चेंजिंग रखी आहे। एल्बम में काफ़ी चेंजिंग आहे। हुन में रिकॉर्डिंग बि शादाब स्टूडियो कराची में थी। तव्हांखे गीत रिकॉर्ड कराइणो हुजे त स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो। मां हिकिड़ो तव्हांखे थल ॿुधायां। विसारे शाबसे थी जानो नाही, असलियत छॾई ॾेखारे शाबसे थी जानो नाही, थोरा छॾई विसारे शाबसे थी जानो नाही, संगत जो न चङायूं यादि आई, भले प्यार सां छॾी हा झेड़ा करे फिरदा, जीअरे छॾियो थी मारे। जेको गानो ॻायो मुमताज़ मौलवी साहब जो, इन ई अंदाज़ ते इन स्टाइल ते मुंहिंजो नओं गीत तयारु थियो आहे। ऐं जेके बि असांखे दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। अलाह पाक तव्हां सभिनि दोस्तनि खे आबाद और शाद कंदो। ऐं दोस्तो जेके बि असांजा दोस्त लाइव ॾिसी रहिया आहिनि असां सां सिंधी मौसीक़ी सां, जेके बि प्यारु करे रहिया कनि था दोस्त, उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं मां दोस्तनि जा नाला पढ़ां जिन बि मैसेज कया आहिनि ऐं सलाम कयो आहे असांखे। ऐं भाउ पेज वारे अदा महिरबानी अदा। इंशाल्लाह हिन एल्बम में बाक़ाइदे नवाण बि आहे। ऐं हीउ एल्बम जेको आहे हिकिड़ो मयार एल्बम आहे मुंहिंजो, छो जो हिन एल्बम में सिंधी मौसीक़ी जे हवाले सां काफ़ी नवाण बि आंदी आहे काफ़ी। ऐं छो जो सिलेक्शन हिकिड़ी मयारी सिलेक्शन थी आहे, उन में सभिनी शाइरनि पंहिंजी महिनत कई आहे। इंशाल्लाह हीउ एल्बम ॿुधंदो तव्हांजे आॾो हूंदो। ऐं जे तव्हांखे गीत रिकॉर्ड कराइणो हुजे त स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो। ऐं भाउ मैसेज कया आहिनि, भाउ असांजो फिदा हुसैन सऊदी अरब खां मैसेज कयो आहे। दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे हिन लाइव खे घणो में घणो शेयर कयो जीअं असांजा ॿिया दोस्त असांजी लाइव जॉइन करे सघनि। ऐं जे गीत रिकॉर्ड कराइणो अथनि त स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो, जेको स्क्रीन जे नंबर लिखियलु आहे। वॾी वॾी महिरबानी दोस्तनि जा मैसेज, वॾी वॾी महिरबानी।
ऐं तुफ़ैल अहमद महिरबानी, मोहब्बत अली महिरबानी, ऐं लियाकत अली लिगारी साहब महिरबानी, मीर तारिक महिरबानी।